भरबो दिल के सिद्धो करता रहमत आजे नबी के भित जे परियां खबर नबी के गैब कोने से अल्लाह के भी गैब नबी पोत तमा शिरक करे छड़ियो से अल्लाह भी गैब बुधा नबी पोत शिरक थियो। अच्छा हे मुस्लिमात खाते वाला जो बुधांदा 10 दी मी हलंदो 5 दी मी हलंदो वो ये गैब बुधांदा पो यो शिरक तो के नजर न तो अचे। सुभान अल्लाह करे सुभान अल्लाह छो न डॉक्टर ने दी माई वने थी तो अञा बार जमे कोन तो अग में ता मिठाई वरान त पुत्र जमंदो अल्ट्रासाउंड में डॉक्टर के पुत्र बुधायो आ। अच्छा पो तू त जो तो गैब अल्लाह खां तो कोई न तो जाने सके त डॉक्टर सुभान करे सुभान अल्लाह छो न तो जाए अदा वो इन्हनि ते जेके अंग्रेजी पढ़ी करे उन्हनि जे फार्मूलनि ते हली गैब था ॼाणनि उन्हनि ते एतिराद नथो करे। बाक़ी जेके अर रहमान अल्लमल क़ुरान रब पाण पढ़ाए मोकिले उन्हनि नबी ते एतिराद थो करे। ये मुसलमान जो कम त ना है जो कलमो पढ़ी वरी नबी पांजे मां ऐब कढे आ बुध अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम रब करीम पांजे नबी जे गायब जो सबूत भी कुरान में दई छडियो आ व ओ नबीकुम मिमा तक़ुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम। जेके चवन था नबी गैब न तो जाने पुछ उन्हनि का उम्र किथे आंदई कुरान पढ़ी तो के समझ में कोन आयो था। हजरत ईसा अलैहिस्सलाम तो फरमाए जेको घरन जे अंदर तवा खाई ईंदायो या लिकाए करे पेतन जे अंदर रखी ईंदायो मां ईसा अलैहिस्सलाम तवा के उहे भी गैब जो खबरूं बुधाईंदो आया। हाने मां तो तवा का पूछा कया ईसा अलैहिस्सलाम अल्लाह जो कुरान गवाही दे गैब जाने सके तो तू असा जो मुस्तफा तो कुल नबियन जो इमाम था वो गैब न तो जाने सके। तू सोची नो ने भला ये जेके कुरान पढ़न भी था वो ये मनन छो न था तो असा जे अकुल को गाल मथे आहे छो न था अल्लाह जो कुरान बुधाइंदो छो न था मनन पढ़ंदा थे त खबर पजी वेंदी। नबीकुम बिमा तक़ुलून व मा तदखिरून फी बुयूतिकुम इन फी ज़ालिकल आयतल लकुम इन कुंतुम मोमिनीन। इन गालिन में हेडे तवज्जो कर इन गालिन में वडियूं निशानियूं केड़ियूं गालियूं ओ फूक सा मिट्टी मंजा पखी ठही वियो नहीं ना इन गालन जे ला रब तो हुकुम रहा ओ जेके नाबी न सजा था कोड़ वारा खुश थिया ओ मुअल जीरा थिया गायब जो खबरूं अल्लाह जे नबी ईसा बुधायो हेदे तवज्जो कर हाने इनन गालन में निशानियूं इन कुंतुम मोमिनीन मोमिनन जे ला कें जे ला तो ये न चढ़ा साईं साईं असा के गालाए वियो यो कुरान पढ़ियो मां गालायो सुभान अल्लाह दादा दादा दा जाओ ना इन कुंतुम मोमिनीन ये निशानियों में केंजेला हाँ ओ महबूब जा फरमानो जेको चवे अल्लाह वारा शफा नथा दई सगन जो इन कुंतुम मोमिनीन दादा दादा जाओ अल्लाह वारा शफा नथा दई सगन जहादा तुझे ईमान जी कमजोरिया रब ये गालियों त निशानियों ईमान वारन जे ला छडियो ओ जेको गैब मने ओ जेको अल्लाह वारन जी शफा मनी दुआ ओ जेको अल्लाह वारन जो पावर मनी दुआ उनके ही त रब ईमान वारो सदे छडियो आहे सुभान अल्लाह बिन वनी ब्या दरबिन्या पर सैया आवाजे आसरे मदीने वारे साईं जे आसरे आए हथ मथे गणी सुभान अल्लाह।
वनी ब्या तरपिन्या पर आओ आवाजे आसरे मुझे को मुझे महबूब रसूलुल्लाह जे शान ते गिड़गिड़ करे ना तो समझ वञा दिल में रोलो अथस पर नबी जो अदावत थई पो कलमो छो पढ़ियो थई नबी नथो वणाई त पो कलमो छो पढ़ियो थई उहो वाणियो चङो है नबी ते कलमो पढ़ियो थी त मञणो पवंदी त मुंहिंजो मुस्तफा बरहक शान वारो नबी आ मुंहिंजे दिलबर नबी ग़ैब दान नबी आ जेको मस्जिद नबवी जे मिंबर ते वेही करे मुंहिंजे मुस्तफा क़यामत जो हज़ारनि सालनि जो बाद जो ख़बरूं ॿुधायूं पे चाहे भी ठरी वही दाढ़े अरड़ करे सुभान अल्लाह चो हथ मत करे भेज दस्तगीर जो नाम थक जी ब्या जेको थक जी ब्या बस उनके पोइ इजाजत आ सुभान अल्लाह तवा को वधक असा थकेला ॾींहं ॾींहं हिक कॾीअ में 3-3 4-4 प्रोग्राम रात जो 2 कलाक 3 कलाक भी निंड पूरी नथी थे वरी सुबह जी नमाज पढ़ी बस वरी महबूब जे गुलामी में जो का प्यारा दोस्तों दादा का सुभान अल्लाह चओ ना ही महीनो मुस्तफा जे बच्चन जो कुर्बानी जो महीनो आहे हुसैन पाक मुझे दिल पर नबी फरमा अल हसन वल हुसैन सैयद शबाब अहल जन्नत जन्नत जे नौजवानन जा सरदार हसन मीर जिनजा आहिनि सरदार उहो ॻाल्हाए हसन मीर जन्नत जे नौजवानन जा सरदार आहिनि जन्नत जे नौजवानन जा असांजा हितों जा सरदार बि आहिनि अॻियों जा बि सरदार इहे हाने मां तो पुछा कया अदा निमाज़ी निमाज़ पढ़े तो जन्नत मिले हाजी हज करे जन्नत मिले जे कदें खैर वारो खैरात करे रब राज़ी थे जन्नत मन हर के जी दिल जी तमन्ना थींदी आ हे कम कया रब राज़ी थे जन्नत मिले सुभान अल्लाह पर हुसैन हसन मीर हुसैन तो होया ही जन्नत जे नौजवानन जा सरदार तो उन्हनि खे कहिड़ी लालच हुई जो करबला जे मैदान में कुर्बानी ॾिनो अदा कुर्बानी उहो दे जेके लालच हुजे त मूंखे जन्नत मिले रब राज़ी थे जन्नत मिले हे हुया ई जन्नत जा मालिक सुभान अल्लाह तो कुर्बानी छो ॾिनो इन जे करे ॾिनो तो असां गंदन ताईं दीन पुॼाइण जहिड़ा तो असां गंदड़नि ताईं दीन पुॼाइण जे लाइ पलीत यज़ीद नाने जो दीन खे मिटाए छॾींदो पोइ हुसैन कुर्बानी न ॾे हा त अॼु निमाज़ न हुजे हा क़ुरान न हुजे हा यज़ीद मिटाए छॾे हा पर वाह हुसैन यज़ीद खे मिटाए करे पंहिंजे नाने जे दीन खे ज़िंदा करे छॾे सुभान अल्लाह हुसैन हुसैन सुभान अल्लाह ये मुंजी ज़ुबानी मुंजो कलम ये मुंजी ज़ुबानी मुंजो कलम आवाज़ साफ करे सुरो ये मुंजी ज़ुबानी मुंजो कलम छा पेश करे हसने न जो गम चौहिया मोंजी ज़ुबानी मोह जो कलम ही मोह जी ज़बानी
मोह जो कलम पेश करे हसनैन जो गम हिय मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम कॾहिं त कुलनि पाकनि ते खणी कॾहिं त कुलनि पाकनि ते खणी हलंदो ॿिन्हिनि खे हुज़ूर सलम छा पेश करे हसनैन जो गम जो हीअ मुंहिंजी जो कलम हीअ मुंहिंजी ज़बान मोह जो कलम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम ॾिसो ईद जे ॾींहुं ख़ुदा जन लए ॾिसो ईद जे ॾींहुं ख़ुदा जन लए कयो जन्नत जे कपड़नि जो हुकुम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़ुबान मुंहिंजो कलम जो हीअ मुंहिंजी वाह हुसैन तुंहिंजे सब्र खे सलाम जेको अल्लाह ताला फरमायो न मदद वठो सब्र ऐं निमाज़ खां मुंहिंजे रब हुसैन सब्र बि करे ॾेखारियो निमाज़ बि पढ़ी ॾेखारियो ॾाढा करण करे सुभान अल्लाह जो कुर्बान वञा रबर लजपाल हुसैन जे सब्र तां ओ मुंहिंजे प्रिय जा परवाना दुनिया जे अंदर ईअं सब्र केर करे जो प्यारा दोस्त जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा जे कुल्हनि जे सवार हुसैन सब्र करे ॾेखारियो ओ 72 जनाज़ा पंहिंजे हथड़नि सां खणी करे करबला जे मैदान में मुंहिंजे लजपाल हुसैन पंहिंजे नाने रसूलुल्लाह जो दीन बचायो आहे अल्लाह अकबर सजो कुतुब कुर्बान थी वियो मुंहिंजो हुसैन पोइ ते नथो अटे अकेलो हुसैन अदा जे 72 जनाज़ा पंहिंजे हथनि सां खया हूंदा उहो बि त थकिजी पियो हूंदो तू पंहिंजे दिल ते हथ रखी ॿुधा तो असांजे घर में हिकिड़ो जनाज़ो थो खजे सवे तो असांखे सार ॾियण वारा सवे तो असांखे टेक ॾियण वारा पर मुंहिंजे लजपाल हुसैन करबला जे मैदान में 72 प्यारा दोस्तो जनाज़ा कठे कया कोई सहारे ॾियण वारो कोने कोई टेक ॾियण वारो कोने वाह मुंहिंजा हुसैन तुंहिंजे सब्र खे सलाम आहे तुंहिंजे बहादुरीअ खे सलाम ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो मुंहिंजो लजपाल हुसैन पंहिंजे पाकनि खां मोकिलाए करे पंहिंजे मथे ते नाने नबूअत वारो ताज पाए हथ में बाबे अलीअ जी ज़ुल्फ़कार तलवार खणी करे पाकनि खां मोकिलाए थो त अॼु हुसैन पंहिंजे नाने रसूलुल्लाह जे दीन ख़ातिर क़ुर्बान थियण जे लाइ हुसैन बि करबल में वञी रहियो आहे ध्यान तरण करे सुभान अल्लाह जाओ ओ मुंहिंजे प्रिय जे बचन जा दीवाना के आम घराने जे दर्द जो दास्तान कोने हे त मुंहिंजे प्रिय जे कुल्हनि जे सवारनि जे दर्द जो दास्तान आ मुंहिंजो लजपाल हुसैन जी घोड़े ते चढ़ियो मुंहिंजे लजपाल हुसैन फरमायो घोड़ा अॼु हल त हुसैन बि नाने जे दीन तां कुर्बान थिए घोड़ो नथो हले त मुंहिंजो हुसैन घोड़े सां ॻाल्हाए थो ओ घोड़ा तू भी 3 ॾींहंनि जो उञायल बुखायल मां मुस्तफ़ा जे कुल्हनि जे सवार हुसैन बि 3 ॾींहंनि में पाणीअ जो ढुक न पीतो आहे ओ घोड़ा अॼु त बेवफ़ाई न करे अॼु त बेवफ़ाई जी ईद बनी विया हुसैन खे उहो घोड़ो इशारो थो करे सुणा मां अॻिते कीअं विख विझां हेॾे निहारियो जॾहिं मुंहिंजे रबर हुसैन जी हेठि नज़र पई आहे त नंढड़ी सकीना घोड़े
जे ढंगुल में चिमड़ी पया चवे थी घोड़ा मुझे बाबे हुसैन के करबला में न खड़ी वंजा जेको वने तो न जो जनाजो तो मोटे असा जो बाबो हुसैन वेंदो असा के मदीने केर वठी वेंदो सुभान अल्लाह मुझो लजपाल हुसैन घोड़े तां लथो नंढड़ी सकीना के दिलासा तो दे नंढड़ी रोई करे पांजे बाबे जे गले में चिमड़ी पया बाबा दादा दिलासा दिनई अली अकबर भी कोन मोटियो बाबा दादा दिलासा दिनई सुनो अली असगर भी कोन मोटियो बाबा मां रांदियूं केसा गड खेडंदम बाबा हजरत ओन मोहम्मद भी कोन मोटिया चाचो अब्बास फुरात नदी तां पानी भरण जे ला वियो उहो भी न मोटियो बाबा तू जो वने तो मां नंढड़ी सकीना के सीने ते सुमारे कुरान जो लोलियूं केर बुधाईंदो ओ बाबा तू जो वने तो मां नंढड़ी सकीना के सीने ते सुमारे करे निंड्रू केर कराई वाह मुझे हुसैन जे जिगर के सलाम ओ दुनिया जा मुसलमान महबूब जा परवानो तवा सागे भी त बच्चा प्यारा आइन केदा न बच्चा प्यारा न मथे में सूर तो बच्चे के पवे तो असा जी निंद्र फिटी थी वने वाह मुछा मुझे रबर हुसैन के नंढड़ी सकीना प्यारी न होंदी छा जेके सीने ते सुमारे कुरान जो लोलियूं ॾेई करे सुनो हुसैन निंड्रू कराईंदो ओ मुझे महबूब जा परवानो अजीब नजारो तारा दोस्त मुझो हुसैन हजरत बीबी सकीना जी पारत करे घोड़े ते चढ़ी करे जने करबला जे मैदान में आयो हजारे कुत्ता यजीद पलीत जोदारी कड़ो चाड़ियों बीठा अदा मुझो हुसैन त करबला में विढ़ण जे ला न आयो हो हुसैन विड़े हा जंग करे हा त पांजे नाने जे मदीने में करे हा नाने जे मदीने में जंग करे हा पांजे नाने जो मदीनो छड़ियो नाने जो मक्को छड़ियो अदा छो जो अबाणे वतन में त माण्हू अञा पांजी ताकत मजबूत रखंदो आ हुसैन के विणो हुजे हा त मदीने में विड़े हा ओ जे करे हुसैन जंग जे ला अचे हा खीर पिया क असगर खणी न अचे हा पांजा आलबे त न वठी अचे हा मालूम थियो हुसैन विड़ण जे ला न वयो हुसैन पांजे नाने जे दीन बचाइण खातिर वयो ओ मुझे प्रिय जा परवानो मुझो लजपाल हुसैन करबला में आयो मदीनो छड़ियो मक्को छड़े करे कूफे दे प्याजन यजीदी त पाण दमिश्क मां टोला करे विढ़ण जे ला आया रास्ता भी यजीदन बंद कया पानी भी यजीदन बंद कया खादो पीतो भी यजीदन बंद कयो इन में हुसैन जो केड़ो डोआ मत तू चवे त हुसैन विड़ो न न अरे विढ़ण त यजीदी आया मुझे हुसैन तो उनन के जवाब देना सुभान अल्लाह दस्तगीर मुझे महबूब जा परवानो मुझे लजपाल हुसैन जे मथा जरे वार करण लगा मुझो रबर हुसैन जीअं जो अगते वधियो यजीदन जे विच में आयो जीअं शी बकरन में अची वने यजीदन में भाज पजी वई मुझे रबर हुसैन जी हेदरी तलवार हलिया ईअं भी यजीदन जे मुंडन के कटे जीअं का छुरी गजर ऐं मूरीअ खे वढींदी हुसैन जी तलवार हलंदी रही यजीदन में ज़िलज़िलो पजी वियो भजन लगा केर हुसैन जे तलवार के रोके सघंदो जे हुसैन जे तलवार के 3 ॾींहंनि जी उञ रोके न सगी 3 ॾींहंनि जी बुख रोके न सगी जे हुसैन जे तलवार के अली असगर जी शहादत रोके न सगी हजरत अली अकबर जी शहादत रोके न सगी हजरत अब्बास जा वढियल बाजू रोके न सघिया हुसैन जी तलवार कीअं बीहंदी सभिनि यजीदन के खत्म करे छॾींदा हेॾो पलीतन धोखे में आज़ान ॾिनी अल्लाह अकबर जो आवाज़ बुलंद थियो मुस्तफ़ा जे कुलनि जे सवार हुसैन जी तलवार बीह रही सुभान अल्लाह
तलवार बीठी पलीतन जो हाणे वजा वारो कयो पंहिंजे हथियारनि जा मुंह खोलियो तीर हलायो नेज़ा भाला हज़ारे तीर मुझे रबर हुसैन जे मथा पलीतन हलाया नेज़ा भाला हुसैन जे रग रग में तीरा कदें त नाने जो कुलन ते चढ़ी सवारी जो करे कदें त वरी रग रग में तीरा हुसैन जीअं जो घोड़े का हेठ आयो त शिमर पलीत अॻिते वधियो मुझे हुसैन पाक ॾिसी करे अड़ियंदा इन गले ते खंजर रखियो थी तुंहिंजा हिते खंजर कम कोन कंदा तलवारूं इते कम कोन कंदियूं छो इन गले ते नानो नबिन जो सरदार चप रखी करे बिठड़ी सुभान अल्लाह इन गले ते बाबो अली चप रखी करे बिठड़ी अम्मा सच्ची खातून इन जगह ते चप रखी करे मिठड़ू दी तुझे तलवार छा कर हुसैन फरमाया पली त परे थी नमाज जो टाइम अम्मा हुसैन आखिरी सजदो रब जी दरबार में करबला की जमीन ते कया मुझे हुसैन उथे पे उठी न पियो सके रग रग में तीर हो हुसैन पाक उठी करे देखो से को दई करे उठी सिर्फ सजदे में रखियो अल्लाह अकबर पाण फरमाए सुभान रब्बिल आला एडो अंधे शिमर पलीत वार कयो मुझे मुस्तफा जे कुलन जे सवार हुसैन पाक जो सिर मुबारक धड़क जुदा सिर मुबारक सर का जुदा थियो प्यारा दोस्तों पलीतन हुसैन पाक जो सिर मुबारक खणी करे नेज़े जी नोक ते सवार कयो नेज़े जी नोक उन जगह ते ॾिनी वई जिथा अम्मा सच्ची खातून जो खीर गुज़र जाथाऊं मुझे मुस्तफा जो लुआब गुज़र कंदो यज़ीदी हिक ॿिए खे चवण लॻा त हुसैन मारिजी वियो यज़ीद खटे वियो मुझे रबर हुसैन पाक जे मक़ाम तां कुर्बान वञा पाण फरमाया पली तो ॾिसो हुसैन पाक जो अॼु बि सिर यज़ीद खां मथे आहे सुभान अल्लाह हुसैन पाक जे ज़बान ते कुरान पाक जी तिलावत शुरू थी वई यज़ीद हैरान थी विया त कुरान केर थो पढ़े हीअं जो निहारन पलीत हुसैन को धड़ त जुदा थी वियो पर ज़बान तां पंहिंजे नाने जो कुरान जुदा न थी सघे ॾाढा तरह करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह इहो हुसैन जो सब्र रब जे तरफा यो इम्तिहान हो वो के चवना त या रसूल अल्लाह मदद था चओ या अली मदद था चओ वो अदा पो पांजे बच्चन जी मदद न कयूं करबला जे मैदान में मदद कना त पे पांजे बच्चन जी मदद कना वो बच्चा पे करबला जे मैदान में कुठा पे मदद कना त पांजे बच्चन जी पो पांजे बच्चन जी मदद न कना त पो तवां जी केड़ी मदद कना हे फाइन तुझे अकुल ते इहो पुछे त हिकड़ी भी का रिवायत तारीख़ में ॾेखार जो हुसैन पंहिंजे बाबे ऐं नाने खे सॾियो हुजे ऐं उहे पता न हुजनि किथे भी साबित न आहे हुसैन पाक छो जो हुसैन त साबरीननि जो सरदार आहे कुरान पाक में सूरह बकरा में रब करीम फरमाए त मां इम्तिहान पांजे बाने का
उन जे जेतिरो सब्र हूंदो आहे उन जेतिरो मां रब उन खां इम्तिहान वठंदो आहियां। जंहिंजो जेतिरो सब्र आहे उन खां वधीक मां रब न उन सब्र जे अंदरि मां रब उन खां इम्तिहान ऐं उन खां आज़माइश वठंदो आहियां। हुसैन पाक इम्तिहान पास कयो। चओ इम्तिहान चओ न इम्तिहान सभई ॻाल्हायो जंहिंजो अक़ीदो आहे हुसैन इम्तिहान अदा इम्तिहान में पोइ सिफारिश न कबी आहे, मदद न कबी आहे। हाँ मदद उन जी कबी आहे जेको जॾो हुजे। मुंहिंजो हुसैन त कामिल हो। हाणे पोइ उहे मदद कीअं कनि जो हुसैन ॼमे ऐं महबूब खणी चवे त हे करबला में शहीद थींदो। हुसैन पाक तो ने रात ख्वाब ॾिठो आहे ॾहीं जे राति मुंहिंजो महबूब करबला जे मैदान में आयो थी दुआ घुरे मुंहिंजा मुला हुसैन खे सब्र बि ॾिजा त अजुर बि ॾिजा। ॾाढा तरह करे सुभान अल्लाह चवनि। हुसैन पाक जो पोइ इम्तिहान पास करे ॾेखारियो। बाक़ी तू मदद जी ॻाल्हि थो करे त मुस्तफ़ा के ताइफ में जंगलनि में हरणी कैद जे कड़नि में फासी वञे, शिकारीअ जे पंजोड़नि में फासी वञे, पोइ उहा जंगल में हरणी पुकारे पोइ मुस्तफ़ा मदीने खां हदीस पाक में अचे थो पोइ जंगल में प्यारा दोस्तो ताइफ जे जंगलनि में महबूब मदीने खां पहुची सघे पियो हरणीअ जे लाइ, छा हुसैन जे लाइ मदीने मां न पियो पुॼी सघे? ॾाढा तरह करे सुभान अल्लाह चओ। ये मुझे रब जी रज़ा इन में ही ऐं हुसैन पाक रब करीम दुनिया जे अंदर ॾिठो त अहिड़ो सब्र कोई न करे सघंदो जीअं मुंहिंजे मुस्तफ़ा जे कुलनि जो सवार। रब कादिर करीम आहे। इन अल्लाह अला कुल शैइन क़दीर। अल्लाह हर शइ ते कादिर आहे। रब उहा जेको नामुमकिन खे ॻाल्हायो न, रब उहा जेको नामुमकिन खे ॾाढा छो नथा ॻाल्हायो, नामुमकिन खे मुमकिन करे। अदा बाहि में का शइ विझबी सड़ंदी बचंदी? ॾाढा त चओ वो मुमकिन न आहे बचे। ॾाढा त चओ जेकी बाहि में शइ विझबी उहा ठीकु आहे। रब कादिर करीम आहे। पोइ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे आड़ा में उछलायो वियो। रब करीम बाहि खे हुकुम फरमायो मुंहिंजो नबी थे न साड़जा। करे सुभान अल्लाह छो नथा चओ? न साड़जा। पोइ बाहि साड़ियो। रब नामुमकिन खे रब कादिर करीम। पोइ हज़रत अदा छुरी जो कंहिंजे गले ते हलाइजे उनजे गले खे वॾी ॾाढा त जाओ कटे वेंदी वो नामुमकिन अॼु बचे। पर वॾी ॻाल्हि आहे रब कादिर करीम आहे। हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे छुरीअ जे हेठां बचाए। सुभान अल्लाह छो नथा चओ? पोइ अदा जे करे मुंहिंजो रब कादिर करीम आहे। पोइ छा जे कॾहिं हज़रत इस्माईल अलैहिस्सलाम खे छुरीअ हेठां बचाए सघे पियो, हुसैन पाक खे तीरनि खां न पियो बचाए सघे? करे सुभान अल्लाह छो नथा चओ? पोइ हज़रत प्यारा दोस्तों इब्राहिम अलैहिस्सलाम के आड़ा खां बचाए सके थो। पोइ छा मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचन जे खीमनि खे पलीतन बाहियूं ॾिनियूं? छा पोइ रब उहा बाहि न पियो विसाए सघे? सुभान अल्लाह।
पर रब करीम पांजे प्यारन बानन का इम्तिहान हुसैन पाक जे मथा हो इम्तिहान। रब करीम फरमाए को मदद वठो सब्र ऐं निमाज़ खां। हुसैन सब्र भी करे ॾेखारियो, निमाज़ भी पढ़ी ॾेखारी, इम्तिहान में पास भी थी ॾेखारियो। एड़ो हुसैन दुनिया जे अंदर ओ मुझे प्रिय जा परवानो दुनिया जे अंदर एड़ो साबरी न आयो आ न ईदो जड़ो मुझो हुसैन साबरी ना। शैतान तारीख जा किताब लिखंदा जने हुसैन जी कुर्बानी थी तो वो शैतान तो रब जे दरबार में अर्ज करे मौला मुखे इया खबर हुजे आ त तुजा हेड़ा बाना भी साबरी न आइन त मां आदम अलैहिस्सलाम के सजदो करे छड्या। हुसैन पाक जे तू सब्र रखे गलत तो समझे तने मदद छो न कयो मदद अरे इम्तिहान में मदद न कबिया आदा करण करे सुभान अल्लाह चओ ना। अल्लाह जी रात जो कसम हुसैन पाक एडो सिरड़ो कुर्बान थियो। अल्लाह इया थींदो जेको मार जी वने दुनिया जो दस्तूर वो खत्म थी वियो वो दे खबर कुर्बान हुसैन थियो एडा मिट जी यजीद वियो हुसैन जिंदा थी वियो। मां तो पूछा क्या घर घर में जिक्र कह जो हुसैन जो चओ न हुसैन जे ज़बान ते जिक्र कह जो हर मस्जिद जे मिंबर ते जिक्र कह जो हर नगर नगर गली में जिक्र कह जो दादा तरड़ करे सुभान अल्लाह चओ न। यजीद अज भी यजीद जे मथा लानत आ क़यामत पे हुन जे मथा लानत पई वसंदी। हुसैन पाक जे गुलामन जे मथा अल्लाह जी रहमत पई महबूब जा परवानो दुआ कयो अल्लाह ताला तो असा के प्रिय प्रिय जे बचन जे दर जी गुलामी नसीब फरमाए। कला तो मथे थी आसे यार था सुभान अल्लाह दादा तरड़ करे सुभान अल्लाह जाओ। हिकड़ो शेर हुसैन पाक जो बुधो पो वरी दस्तगीर जो हिकड़ो शेर हिकड़ा त दादा त सुभान अल्लाह कर बिया सुभान अल्लाह। ई हुसैन जो जिगर होयो जही कुर्बानी दिनी ही हुसैन जो जिगर होयो जही कुर्बानी दिनी ही हुसैन जो मदीनो छदण ॾाढो दुखियो हर कोई साईं उतड़े सुखियो। मदीनो छदण ॾाढो दुखियो हर कोई साईं उतड़े सुखियो। नाने सां प्यार हो कुल्हड़न जो सवार हो जही कुर्बानी दिनी ही हुसैन जो जिगर हुयो जही कुर्बानी दिनी ही हुसैन जो। दिल चवे में तकते भी शेर पढ़ा मुझे करीम जा ही बचा दीन सजे के ॾाढा सजा। मुझे करीम जा ही बचा दीन सजे के ॾाढा सजा। रोई रोई जया मदीनो छॾियो रोई रोई जया मदीनो छॾियो जही कुर्बानी दिनी ही हुसैन जो। मुसाफिरन जो हियो काफिलो दीन जे दुश्मनन सां हो मुकाबलो। मुसाफिरन जो
हियो काफिलो दीन जे दुश्मन सां हो मुकाबलो हथ यज़ीद जे हथ में जैना दिनो हथ यज़ीद जे हथ में जैना दिनो जै ही कुर्बानी दिनी ही हुसैन जो जिक्र हुयो जै ही कुर्बानी दिनी ही हुसैन जो सही गुल अहमद शाह ही अर्ज़ कयो सही गुल अहमद शाह ही अर्ज़ कयो साईं करम जी मथां ही करम कयो हर को ई चवे हिननि जो गुलाम दिसो हर को ई चवे हिननि जो गुलाम दिसो जंहिं कुर्बानी ॾिनी हुसैन जो जिगर हुयो जंहिं कुर्बानी ॾिनी अॼु यारी आहे दस्तगीर जी दस्तगीर जो नारो अॼु यारी आहे दस्तगीर जी ओ मुंहिंजे पीरनि जे पीर जी मुर्शिद रोशन ज़मीर जी अॼु यारी आहे दस्तगीर जी चो अॼु यारी आहे दस्तगीर ओ मुंहिंजे पीरनि जे चओ न मुंहिंजे पीरनि ओ मुर्शिद रोशन ज़मीर जी अॼु यारी आहे दस्तगीर जी चओ अॼु यारी आहे दस्तगीर जी मुंहिंजो मुर्शिद फरमाए मुरीद मुंहिंजी यारी कर उहा देगड़ी पोलंदी चुल्हे खां तूं बरकत अॻ में ॾिसंदे दस्तगीर जो फरमान मुझे यारी जो हिकड़ो गिरो खाए मां दस्तगीर उन जी शफा कंदुसि ऐं सुने दस्तगीर सरकार फरमाए खैरातूं भी भले कर पर खैरात करे हाणे पोइ रब जी मर्ज़ी आहे उहा क़बूल करे या न करे पर दस्तगीर पर मुंहिंजे यारीअ वारी खैरात करण तुंहिंजो कमु आहे रब जे दरबार में क़बूल कराइण मां दस्तगीर जो कमु मुंहिंजा लजपाल बाबा से मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी दस्तगीर सरकार जी यारी करण तुंहिंजो कमु आहे तुंहिंजा बेड़ा पार करण सुने दस्तगीर जो फरमाईंदा ॿियो कुझु बि न मूंखां मुश्किल अचई ॿियो कुझु बि न हुजे ॿ बुक चांवरनि जा घर में यारी करे चाढ़ चओ न पाण फरमाए त उहा वॾी ॻाल्हि चाढ़ बि पंहिंजे घर में खारा बि पंहिंजे बचनि खे मुर्शिद एतिरी सहूलियत करे ॾिनी आहे मत कंजूस हुजे वीचारे खे कुझु थी न पवे पर एतिरो घर चाड़ भी पंहिंजे घर में खारा भी पंहिंजे बचन खे पर नियत कर त दस्तगीर जी यारी आहे विराईंदे पोइ तूं बरकत अॻ में ॾिसंदे यारीअ जूं करामतूं त अखियुनि सां ॾिसूं पिया मुलम के चवंदे त इहो त गैरुल्लाह जे नाले जी आहे हराम आहे तौबा ऐं पुछे त अदा कुर्बानीअ में जो पतियूं थो करे वॾे ढोर में 7 पतियूं 7 ई गैरुल्लाह जा नाला आहिनि हेॾो हिकिड़े दस्तगीर जे नाले जी नथो खाए होॾे 7 जे नालनि जूं रड़ियूं थो वञे ॾाढा करण करे सुभान अल्लाह
अदा पतन सत पतन वारो ढोर थे पो गैरुल्लाह जे नाले जी तू जे मां न खाइंदो आया पो उहे सतनी नालन जो को हिकड़ो ढोर तो थे पो सतनी तुजे नालन वारी पतियूं हिलाल थी सगंदी बाकी दस्तगीर जी यारी छो न थी लाल थी ॾाढा कलर करे सुभान अल्लाह चओ न इया हिया चओ न हाय हाय सुभान अल्लाह तो तुम्हारो शेर आले न अचे यारी का पीरन जे पीर जी वठ दामन तू सुने दस्तगीर जी झर झंग में यारी जंहिंजी मशहूरा नंढन ऐं वॾन में ॾाढो शहूरा नंढन ऐं वॾन में ॾाढो शहूरा अचे यारी खा खंड खीर जी अचे यारी खा खंड खीर जी शाबाश कादरी वठ दामन तो सोने दस्तगीर जी जो अचे यारी खा जाने बोले ॾाढा अचे यारी खा पीरन जे वठ दामन तू अचे यारी खा पीरन जे पीर जी वठ दामन तू सुने दस्तगीर जी फौजी साहब से ॾाढा सुभान अल्लाह जो फौजी अब्दुल लतीफ नारे जो साहब अल्हम्दुलिल्लाह ॾाढा तो सुभान अल्लाह जो तमाम संस्कार कंदा असां सां मुसा मुनीर बंदे ॾाढा सुभान अल्लाह मुसा मुयदीन साईं जमालुद्दीन कादरी ॾाढा भेज दस्तगीर हिकड़ो शेर अञा हिन जो पढ़ा यारीअ जे महफ़िल में जेके भी आया हिननि सभिनि जा थी विया सवाया रख दिल में मोहब्बत मुयदीन मीर जी उठ दामन तू सुने दस्तगीर जी दुआ कयो त साईं बगदाद घुराए साईं गुल अहमद शाह जी आस है या तमन्ना हर का फकीर जी जी दस्तगीर जे रोज़े जी ज़ियारत जी तमन्ना हथ मथे करे भेज दस्तगीर तमाम कोन थको मुंह थकी जी अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू हिकड़े शेर जी फरमाइश ज्यादा ॿुधायां न त पोइ वरी असांखे वरी हिते चाहे केरु पीआरींदो यारीअ वारे जवान खां मुंहुं मोड़ींदे त सॼी उमिरि लोड़ींदे हथ मथे करे भेज दस्तगीर जी यारीअ वारे जवान खां मुंहुं मोड़ींदे त सॼी उमिरि लोड़ींदे नंगर यारीअ जो जन विरहायो मालिक तन जो रिज़्क़ वधायो नातो लाए पोजे तू ट्रोड़ींदे त सॼी उमिरि लोड़ी हा चओ न सॼी उमिरि ट्रोड़ींदे त सॼी उमिरि यारीअ वारे जवान खां मुंहुं मोड़ींदे त सॼी अदा दुनिया जे दरन सां फिटाइजां पर दस्तगीर जे दर सां न फिटाइजां यारीअ वारे जवान खां मुंहुं मोड़ींदे तुंहिंजे ईमान में खलल पयल अरे तो न सुञातो मुंहिंजो पुनल्ला छा वेठो हथ जाजे जोड़ींदे त अचे त सभिनि खे दो शर्मायो छो था यारीअ वारे जवान मोड़ींदे त सॼी उमिरि लोड़ींदे असां इश्क रखी निबड़त यारस खी ॾिस बेके दर ॾोखी मां खोड़ींदे यारीअ वारे जवान खां मुंहुं मोड़ींदे शेख अजब जो मथ चवण तूं नारो दस्तगीर जो दिल सां हण
मुझा मुलाजिम को तनवारी रार करे दस्तगीर जो नारो बुधाए हर पोत के बेड़ा मुझा अग में पार करे सजा भई अस मथे करे भेज दस्तगीर जो शेख अजब जो वठ जवण तो नारो दस्तगीर जो दिल साहण तो अगले लफ्ज हे दे होदे दूसरी तीसरी दे हेदे होदे वीदे पान के बोड़ी दे सजी ने यारियां वारे जान कामू मोड़ी दे भैया समझे खणी जो भेज दे ये अजीम हिकिड़ो तव्हां जे लाइ तोहफ़ो आंदो आहे दरगाह शरीफ़ ही किताब